नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम अज वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं मिरपुर ख़ास डिवीज़न जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते, जंहिंमें थरपारकर जा मसइला हुजनि, मिरपुर ख़ास जा मसइला हुजनि, सांगड़ जा मसइला हुजनि, चाहे उमरकोट ज़िले जा मसइला हुजनि। मुख़्तलिफ़ ब्यूरो टाइमनि में मुख़्तलिफ़ इशूनि ते असां तव्हां नाज़रीन खे जेके इलाइक़नि में थींदड़ मसइला, इलाइक़नि जा जेके मसइला असां तव्हांखे ॿुधाया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में असीं उमरकोट जेको आहे ज़िलो, उन जा जेके शहर जा जेके मुख़्तलिफ़ मसइला आहिनि उन हवाले सां असीं पंहिंजे नाज़रीन सां ॻाल्हि ॿोल बि कंदा। असीं पंहिंजे नाज़रीन खे उहो ॾेखारींदासीं त उमरकोट ज़िलो जेको 4 तालुकनि ते मुश्तमिल आहे, जेको उमरकोट ज़िले जो जेको तालुको उमरकोट हेड क्वार्टर जो शहर आहे, उन खां अलावा तालको पिथोरो आहे, तालको कुंडरी आहे, तालको सामारो, जेको 4 तालुकनि ते मुश्तमिल आहे। असीं तव्हांखे ॿुधायूं त उमरकोट तालके जो जेको ज़िले जो जेको हेड क्वार्टर आहे उमरकोट शहर, इहो हिन वक़्तु बिल्कुलु खंडरात लॻो पियो आहे। ताज़ो इंतिज़ामिया पारां जेके हद दख़लियूं या इंक्रोचमेंट हटाई, उन खां पोइ हटाइण खां पोइ जेको आहे मलबो जेको आहे उमरकोट जे रोड जे मेन इलाइक़नि मां जितां जितां हटायो, उते ईअं सम्झ त जेको आहे काहू जे दड़े जो ॾेख रही रहियो आहे। शहर जा जेके मुख्य इलाइक़ा ऐं मुख्य बाज़ारूं जेके उहे खंडरात बणियूं पियूं आहिनि। उमरकोट शहर में जेको ड्रेनेज सिस्टम मुकमल तबाह लॻो पियो आहे। उन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधायूं त उते सिहत जे हवाले सां असीं तव्हांखे ॿुधायूं उमरकोट जा अहिड़ा जेके थर खां केतिरा ई मरीज़ अचनि था, जीअं छाछरो खां अचनि था या ॾाहिली खां अचनि था मरीज़, या उमरकोट जो अक्सर इलाइक़ो शहर खां अलावा जेको हेठां इलाइक़ो आहे जीअं ॻोठ मुंदर जो आहे, या उन खां अलावा ॿिया इलाइक़ा आहिनि, उते हिकु त पीअण जे पाणी जा मसइला आहिनि, उन खां अलावा सिहत जा जेके वॾा मसइला आहिनि। उमरकोट जेको आहे शहर, उहो ईअं सम्झ त हिन वक़्तु उमरकोट जो शहर ड्रेनेज सिस्टम ख़तम जे करे माण्हू उतां जा शहर सख़्तु परेशान आहिनि। ऐं उते जा जेके मुख्य इलाइक़ा आहिनि, जेके थर बाज़ार आहे, शाही बाज़ार आहे, आशा मार्केट आहे, अलाहवाला चौक आहे, इन समेत सॼो शहर जेको खंडरात बणियो पियो आहे ऐं कारोबार ते जंहिंजे करे वॾो धकु रसे थो। उन हवाले सां असां सां उमरकोट जे रवासियुनि जेके वीचार वंडिया आहिनि, अचो त उमरकोट जे हवाले सां उन्हनि जा जेके असीं तव्हांखे वीचार ॿुधायूं त उमरकोट जे रवासियुनि जो छा चवणु आहे। गुज़िरियल अरसे खां उमरकोट जी जेका मौजूदा सूरत हाल आहे उहा हिकिड़ी साम्हूं ज़ाहिर करे थी। हिते जेके थे ई शहर जा जेके रोड आहिनि, जेके रस्ता आहिनि, इन्हनि जी जेका ख़स्ता हालत हुई, हिते जेके माण्हू जेके थे उहे वीचारा हली बि न पिया सघनि ऐं उन्हनि जी जेका सूरत हाल हुई रोड ऐं रस्तनि जी जेका तमामु नाक़िस्मत हुई। हाणे ई ताज़ो ई जेके तरक़ियाती कमु शुरू थियो आहे, बहरहाल उहो तरक़ियाती कमु तमामु सुस्त रफ़्तार में हले पियो थो ऐं उहो माण्हुनि खे ॾाढी मुश्किलात अचे पई। रमज़ान शरीफ़ जो ई भलारो महीनो आहे ऐं उन रमज़ान शरीफ़ भलारे महीने में माण्हू जेके गुज़र सफ़र जिन जी गुज़र हितां थिए थो, उन्हनि जा जेके कपिड़ा वग़ैरह आहिनि उहे बि पलीताई उन्हनि जी थिए थी, या उनखे जेके वापारी आहिनि उन्हनि खे जेको बिज़नेस धंधो जेको करण में या वापार करण में उन मुश्किलात थिए थी। जेके ख़रीदार अचनि था शाम जे टाइम ॾाढी रश थिए थी हिते, उन्हनि ते बि उन्हनि जी जेका आहे उहा बि हालत ख़राबु थिए थी। उन्हनि जी तरक़ियाती कमु हले त पियो, लेकिन इनजी जेका रफ़्तार आहे उहा तमामु सुस्त आहे। भाई रोड रास्ता ही कहिड़ी हालत लॻी पई, हिते हली कोन सघूं, न को रस्तो, न को ॿियो 2 महीना थिया, 2-2.5 महीना थिया, न को ठाहे, न को कनि छा, कहिड़ो तरीक़ो हलियो वञी। गटरनि जो पाणी हेॾां थी, असांजी हालत कपिड़नि जी हालत ॾिसी किरिया आहियूं। सॼो रस्ता पाणी जा भरिया पिया आहिनि मेन शहर जा। जिते वञ, जे चौक ते वञ उते भञो वेठा आहिनि, जे चौक ते वञ भञो वेठा आहिनि। हिकु नाइंसाफ़ी लॻी पई आहे यार। उहे हलाए पाण पिया खाइनि पिया, हाणे असां ग़रीबनि जे हिते तो ख़बर आहे रस्तनि ते न को ॿार बच्चो तो हली सघे, न को ॿियो, न को गाड़ी न को मोटरसाइकिल। 2 महीने हो गए, परेशान हो गए इसमें। हम क्या कर सकते हैं इसका, अब क्या हल निकालें इसका। शहर के मेन रोड सारे ऐसे ही हैं, ट्रैफिक जाम होता है, बहुत परेशान हम होते हैं इधर। क्या कर सकते हैं इसका, क्या करें। दुकानदार सारे परेशान हैं, 2 दुकानें बंद पड़ी हैं, ये आते ही नहीं। देखो सामने 2 महीने हो गए इसको, पूछ रहे ही नहीं। अभी थोड़ा बहुत काम स्टार्ट हुआ है, पता नहीं क्या है, खा जाते हैं हमारे हुकुम ऐसे खा जाते हैं पैसे। हाल है मुंहिंजे ख्याल में कंहिंखां गुझी कोन्हे। हर इदारो जेको आहे उहो ॾिसे पियो जेके रोडनि जी हालत आहे या गटर नालनि जी हालत आहे या शहरनि ते जेके हींअर जेके साम्हूं तव्हांजे जेको गटर सर खुलिया पिया आहिनि, शहरी वीचारा तमामु घणा तकलीफ़ में आहिनि, उहो कंहिंखां गुझी ॻाल्हि कोन्हे। इहे असां काफ़ी इन शइ खे हाईलाइट कयो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में कंहिंजे कन ते जेको आहे न उहो सिर ते जूं बि कोन थी चुरे।
सो बहरहाल इहा सॼी शइ कंहिंखां ॻुझी कोन्हे ऐं इहा कंहिंखां लिकल कोन्हे ऐं हीअ जेके शहर जी सूरत हाल आहे पीअण जो जेको पाणी उहो साफ़ु उहो कोन्हे शहरनि खे ऐं गटर नाला टोटल जेके आहिनि काफ़ी जॻहनि ते तव्हां ॾिसो नेशनल बैंक जी मेन जेको चौक आहे हिते गटर नाले जेका सूरत हाल आहे उन खां पोइ काफ़ी पाड़नि में जेके आहिनि उहो पाणी जेके आहिनि उहो गंदो पाणी उहो ॿार जेके आहिनि उन्हनि खे स्कूली ॿार जेके अचण वञण में उन्हनि खे वॾी तकलीफ़ थिए पई त इहो असांजी गवर्नमेंट जेका आहिनि उनजी हिकिड़ी ज़िम्मेवारी आहे ऐं सियासत जी ख़िदमत आहे ख़िदमत इबादत आहे इबादत में ख़ुदा आहे आम सम्झा थो हीअ सियासतदान असांजा ख़िदमत सम्झी आवाम जी ख़िदमत इबादत सम्झी आवाम जी ख़िदमत कनि आउं सम्झा थो हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे उहो अलाह बि हुन में राज़ी थींदो आहे। असां ही उमरकोट जा रहवासी जेके आहियूं ऐं मेवाराम डूंगराणी उमरकोट साबिक़ा काउंसलर 2002 में ऐं टाउन कमेटी में मेंबर बि हुउसि उन जे बावजूदि जेके अख़बारनि में हिन टाउन जे अंदरि वञी असां बि इहो चयो हूंदो त तव्हां हिन पब्लिक जा पैसा आहिनि इहे हराम न कयो तव्हां हीअ नाकारा मटीरियल न इस्तेमालु कयो तव्हां हीअ जेके आवाम जो पैसो आहे इहो हिन शहर ते यूज़ थियणु खपे ऐं नेब वारनि खे बि ख़बर आहे हुननि इंक्वायरी कई हुई एंटी करप्शन वारनि खे बि इहा जेका आहे असां मुतालबो था कयूं असांजे उमरकोट जी जे बचा थिए असांजा जेके रोड रस्ता ठहण जेका असांजी पब्लिक जो हक़ आहे हक़ घर घुरण जे लाइ असां महिरबानी अव्हांजी जेका मीडिया वारनि जी त असां खां इहा तफ़सील पुछो था अहिड़े तरीक़े सां इहे रोज़ाना इहे जेके असां हिन उमरकोट जे आवाम खां असांजी मीटिंगूं थी चुकियूं आहिनि इन मामले जा जेके पैसा इहे हराम करण जे लाइ इहो असीं कोन ॾींदासीं तव्हांजी महिरबानियूं आहिनि ऐं हिन टाउन कमेटी में जेके वेठा आहिनि रखवाला जेके पघार खणी ऐं जंहिंजे टेलीफोन ते रखायल आहिनि इहे सफ़ा नाकारा आहिनि के कम जा कोन आहिनि। 7-8 साल जेका पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जी आई आहे इन में तरक़ियाती कम ज़ीरो थी चुका आहिनि इन में कोई तरक़ियाती कम न थियो आहे ऐं सिर्फ़ु जेकॾहिं कम रिकॉर्ड में को ॾेखारनि था त उहो रिकॉर्ड ताईं महदूद आहे स्पॉट ते कोई कमु न थियो आहे शहर सॼो खंडर थी चुको आहे एसि ताईं काफ़ी जॻहियुनि ते जेका आहे काफ़ी टाइम ते पैसा जेके आहिनि माण्हुनि करप्शन जी साबित थी आहे उन ते जेका आहे 1 अरब 20 करोड़ रुपया टाउन कमेटी जे अंदरि करप्शन थी उन ते असां सभिनी एहतजाज कया रड़ियूं कयूं असांजी कंहिं कोन ॿुधी हुई ऐं उन जो नेब बि एक्शन खयो नेब हिते आई जांच कई एंटी करप्शन वारनि जांच कई पर उहो माल हिसापती थी हलिया 1 अरब 20 करोड़ रुपया हिसापती ते चढ़ी हलिया उहो पैसा ज़ाहिर कोन थिया हुननि रिकॉर्ड जेको आहे साड़े छॾियो उनजी का दादरशी कोन थी आहे पीपल्स पार्टी जे दौर में इंतिहाई वॾी करप्शन थी आहे असीं चवंदा त हिन वक़्तु पोजीशन इहा आहे त उमरकोट शहर जेका हिकिड़ो गटर नालो ठहियो पियो आहे सर गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजो रस्तो तमामु गंद लॻो पियो आहे महिरबानी करे रस्तो असांखे ठाहे ॾियो यार तमामु गंदगार लॻी पियो आहे गटर जा नाला टुटा पिया आहिनि पुलिस लाइन ताईं हिन खे तक़रीबन महीनो ॾेढ थी वियो आहे सॼो ॾींहुं बीठल आहे सॼो ॾींहुं असीं रस्तनि ते हलूं था हिते का शइ कोन टाउन वारा हिते असांखे पुछनि ई कोन था अलाए महीनो थियो रोड भञी विया आहिनि ठाहीनि ई कोन था असीं रक्षन वारा गाॾियुनि वारा परेशान थी विया आहियूं सॼो रोड हितां खां वठी सॼो पुलिस लाइन ताईं सॼो जेको ख़राबु लॻो पियो महीनो थियो हिनखे ॻाल्हि जो महीनो थियो मशीनूं खणी ठाहे विया आहिनि ठाहीनि ई कोन था महिरबानी करे जल्दी करियो बसि महिरबानी त ईअं ई पिया आहिनि वॾा माण्हू पैसो खायो वञनि ग़रीबनि खे को सहूलियत कोन्हे निमाज़ी परे थी को मटे थो उनजा कपिड़ा ख़राबु आहिनि फंड वठियो पाण खायो वञनि कंहिंखे को सहूलियत कोन्हे हिते उमरकोट जो को धणी साईं आहे कोन जेके वॾा माण्हू आहिनि पंहिंजो पेट भरनि था पंहिंजे लाइ हलनि था हिते कंहिं ग़रीब जी का सहूलियत कोन्हे शहर जा मेन रोड रस्ता सभु इहे गटरनि वारी इहे ई हिसाबु किताबु आहे सिर्फ़ु हिकिड़ो ई रस्तो ठाहियो अथनि दुनिया खे ॾेखारण जे लाइ बसि उहो ई रस्तो ठाहियो आहे गजूराणे वारो बाक़ी नाज़रीन ही उमरकोट जे वासियुनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा हिननि जो इहो चवणु हो त उमरकोट शहर जो ईअं सम्झो केरु धणी धोड़ी कोन्हे असीं तव्हांखे ॿुधायूं त पीपल्स पार्टी पारां जेको उमरकोट जूं सीटूं त खटे अचनि था जेके उतां जा चूंडियल नुमाइंदा जंहिंमें सूबाई वज़ीर सैयद अली मर्दान शाह उतां हमेशह जेके इलेक्शन विढ़ंदो आहे ऐं इलेक्शन में कामयाबु थींदो आहे मगर अॼु असीं तव्हांखे ॿुधायूं जेके पीपल्स पार्टी खे वोट ॾियण वारा माण्हू अॼु जेके पंहिंजो कारोबार उन्हनि जो मुतासिर थी विया आहिनि अॼु हुननि खे शहर में हलण जहिड़ी जॻह कोन्हे ऐं इहे सूबाई वज़ीर जेके पाण ते जेके ॻोठनि में रहनि था या साइडनि में रहनि था मगर उमरकोट शहर ते न ध्यानु ॾियण जे करे ऐं उमरकोट शहर जी तव्हांखे असां पाण जेका हालत ॾेखारी आहे पंहिंजे जेको नाज़रीन खे ऐं उन खां अलावा उते जे रवासियुनि जा बि वीचार ॾसिया आहिनि
छाजे करे त हींअर ताज़ो जेको आहे MPN जे फंड में 4-4 करोड़ रुपया जेके MPS खे फंड मिलिया आहिनि, तरक़ियाती स्कीमूं मिलियूं आहिनि, मगर उमरकोट शहर जो न को धणिया न को धोड़िया। उमरकोट वासी जेके सख़्तु परेशान आहिनि, ख़बर न आहे किथे था फंड ख़र्च थियनि, हिते किथे बि फंड नज़र नथो अचे। ऐं इहे ई तव्हां हिननि जे जेको उमरकोट वासियुनि जे वीचार में जेके वीचार वंडिया अथनि, इन्हनि जो बि इहो चवणु हो त उमरकोट में करोड़ रुपयनि जा फंड अचनि था, TMA में बि करोड़ रुपए जा फंड आहिनि, मगर करप्शन जे वर चढ़ी था वञनि। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, उमरकोट जे मसइलनि ते, तोड़े जेके थर जे मसइलनि ते हमेशह जेके समाजी अॻवान जेके ॻाल्हाईंदा रहनि था, उमरकोट जे मसइलनि ते या थर जे मसइलनि ते, या जेके बि उतां जा जेके मेन इशूज आहिनि, चाहे सिहत जो इशू हुजे, चाहे तइलीम जा इशू हुजनि, चाहे हुते सफ़ाई जा इशू हुजनि, उन ते जेको आहे उतां जा जेका समाजी अॻवान एहतजाज बि कनि था, ॻाल्हि ॿोल बि कनि था। उन हवाले सां हिन वक़्तु असां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे समाजी अॻवान अली अकबर रामू, अचो त उन सां ॻाल्हि ॿोल करे त उनजा छा चवणा। अली अकबर साहब, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त उमरकोट जेको तारीख़ जे हवाले सां सॼे सिंध में मशहूरु आहे, हिन वक़्तु उमरकोट जी छा सूरत हाल आहे? उमरकोट थर ऐं बैराज संगम ते उहो तारीख़ी शहर आहे, जंहिंजी माज़ी में जेका अहमियत आहे हू काफ़ी हवालनि सां आहे। हिकिड़ो त इहो त हीउ थर जो गेट वे आहे, ऐं थर जो जेको 70 सैकड़ो आहे उहो पूरे थर जो उमरकोट सां वाबस्ता आहे, मुआशी तरह सां उन जेके सरगर्मी उन जे हवाले सां। उमरकोट ज़िले जो जेको 44 सैकड़ो थर आहे ऐं बाक़ी थरपारकर जो काफ़ी इलाइक़ो। ॿिए पासे जेको बैराजी इलाइक़ो आहे, उतां जा जेके अंब ऐं बाग़ात ऐं मिलई जेके शयूं मशहूरु रहियूं आहिनि, ऐं इन तारीख़ी शहर जी जेका अहमियत आहे उहो उमर मारी जे हवाले सां आहे ऐं उमरकोट जे क़िले जे हवाले सां आहे। इहो शहर सिंध जो वाहिद शहर आहे जेको ई संगम ते एॾो वॾो शहर आहे, तारीख़ी शहर, ऐं उनखां पोइ जेको आहे सो हिकिड़ी लाही में आहे, माना शहर जेको आहे उहो घणो वारियास इलाइक़े में आहे ऐं पोइ लाही थिए थी हेठि बैराज ॾांहुं। त उन में जेको आहे सो जॾहिं केतिरियूं बि बरसातूं पवनि, केतिरो बि जेको आहे सो पाणी अचे, पर उहो घटियुनि में बीहंदो न हो, ऐं उहो जेको आहे सो हिकिड़ो नेचुरल फ्लो सां हेठि हलियो वेंदो हो। ऐं उन सां छा त इन थर ऐं बैराज वारे इन संगम वारे शहर जी पंहिंजी ख़ूबसूरती हूंदी, वसकारे में बि ऐं वसकारो न हूंदो तॾहिं बि। तव्हां हमेशह ॿुधो हूंदो त उमरकोट जी टाउन कमेटी में कॾहिं रिकॉर्ड सड़ी वियो, कॾहिं मेगा करप्शन थी, कॾहिं स्ट्रीट लाइट्सूं खाइजी वियूं, कॾहिं रोड रस्ता खाइजी विया, कॾहिं पार्कनि जा पैसा खाइजी विया, अलाए उहो रिकॉर्ड में ठही केॾा गुम थी विया। पर अॼु इहा हालत आहे जो शहर हिकिड़ो खंडर थी वियो आहे, ऐं जेॾो ख़ूबसूरत शहर हो ओॾो ई हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो वीरान ऐं भड़भांग क़िस्म जो जंहिंजो को वाली वारस न हुजे, गंदगी जे ढेर में तब्दील थी वियो आहे। असांखे तव्हां ॿुधाइजो त उमरकोट में भला सिहत जे हवाले सां छा सूरत हाल आहे? उमरकोट जे हवाले सां इहो आहे त जीअं हिन इलाइक़े जी जीअं अहमियत आहे थर जे करे, त हिते थर जो पेशेंट तमामु घणो अचे थो। उमरकोट ज़िले जो पंहिंजो हितां जो आवाम आहे, ऐं इन जे लाइ जेके सहूलियतूं जेके हुजनि उहे जीअं सिविल हॉस्पिटल सिर्फ़ु नालो न हुजे, पर उन में जेके ॿारनि जे बीमारियुनि जा माहिर आहिनि, वेम जे हवाले सां आहिनि, जेके बि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा स्पेशलिस्ट हुजणु खपनि। पर बदकिस्मती इहा आहे त जेको THQ जी बिल्डिंग आहे उनमें अञा ताईं सिविल हॉस्पिटल हले थी। सिविल हॉस्पिटल जी जेका पंहिंजी बिल्डिंग आहे उहा अधूरो कमु पियो आहे गुज़िरियल 2-3 सालनि खां, ऐं हीअ उहा सिविल हॉस्पिटल ठाहिणी आहे जेका मॉडल सिविल हॉस्पिटल्स आहिनि सिंध जे अंदरि चंद, उहो प्रोजेक्ट आहे, पर उहो बि हिकिड़ो विच में पियो आहे, कंप्लीट नाहे थी सघियो। असां चूंडियल एविजन खे इहा गुज़ारिश कंदासीं त ख़ुदा आहे इहो ॾिसो त हिन ख़ल्क़ ख़ुदा जेका आहे सा उहो कहिड़े हालत में गुज़ारे थी पई। अली अकबर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही अली अकबर रामू जा तव्हां वीचार ॿुधाऊं था। हिन जो इहो चवणो त उमरकोट शहर जेको थर जो गेटवे हो, जेको हिकु तमामु हिकु वॾो ख़ूबसूरत शहर हो, मगर हिन वक़्तु जेको आहे इंतिज़ामिया जी ऐं चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबबु जेको आहे हीउ शहर सॼो खंडरात बणियो पियो आहे। हीउ जेको आहे शहर जी जेका हर घटी, हर गली, हर इलाइक़ो जेको ईअं सम्झ त वॾा वॾा उन्हनि जे मथां ईअं लॻे ईअं पियो जीअं बंदि ॿधी छॾिया आहिनि। छाजे करे इहा मेन ज़िमेदारी जी थिए थी म्यूनिसिपल कमेटी वारनि जी थिए थी। म्यूनिसिपल कमेटी में करोड़े रुपयनि जा फंड हुअण बावजूदि सिर्फ़ु इंक्रोचमेंट ते हिननि हटाई आहे, मगर अॼु ताईं हिननि इंक्रोचमेंट खे जेको आहे उतां जेको मलबो न खणण जे करे उतां जा माण्हू, उतां जा जेके स्कूल में
वञण वारा शागिर्द उतां जा जेके रवासी सख़्तु परेशानी में मुब्तला आहिनि। ख़ासि तौर ते असीं तव्हांखे ॿुधायूं अहिड़ा मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेके माण्हू बीमार अचनि था, सिविल हॉस्पिटल ॾे वञनि था, त इहे जेके शहर जा जेके मुख्य इलाइक़ा आहिनि इहे जेके इंक्रोचमेंट जे करे ऐं उन खां अलावा जेके बंदि ॿधा पिया आहिनि या जेको मलबो न खणण जे करे उतां जा माण्हू सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु जेका मौजूदु आहे वीडियो लिंक ते मौजूदु आहे PTI अॻुवाणा मेहरनिसा बलोच। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त उमरकोट वासियुनि उमरकोट में छाजे करे इहे मसइला पैदा थियनि था। मेहरनिसा बलोच, असांखे तव्हां इहो ॿुधाए त उमरकोट शहर हिन वक़्तु खंडरात लॻो पियो आहे, TMA में करोड़ रुपयनि जा फंड बचनि था, इहे किथे था ख़र्च थियनि? असल में करप्शन, सही सीधी करप्शन है। तहाँ असांजे उमरकोट जा जेके रोड रस्ता आहिनि उहे सभिनि खे ख़बर है कि कहिड़े कंडीशन में आहिनि, कहिड़ा टूट भाट जो शिकार आहिनि, माण्हुनि उन्हनि हलण माहौल थी वियो आहे, नाला भरिजी था वञनि। इन्हनि सभिनि समूरनि जो जेको बि चवनि त जेको आहे करप्शन ई आहे। छा उमरकोट शहर वारनि जो को आवाज़ ॿुधण वारो आहे न? हिन वक़्तु जेको उमरकोट शहर खंडरात बणियो पियो आहे, जंहिंजे करे कारोबार ते को छा असरु पवे थो या न? शहरी जेको शहरियुनि सां त हालत वीचारनि सां उहो ग़रीब आवाम त रड़ियूं करे करे थको आहे, न पाणी आहे, न रोड आहिनि, रस्ता आहिनि। तव्हांजी ॾिसो न, आवाम जी त ॿुधी ई न वई आहे। ऐं हुकूमत पंहिंजा जेके आहिनि 5 साल पूरा करण वारी आहे ऐं करोड़नि रुपयनि जा जेके फंड आया हुआ उन फंड किथे त इस्तेमालु थिया आहिनि? रोड रस्ता तव्हां ॾिसो, गलियुनि जा रस्तनि जी जेका हालत आहे, ग़रीब आवाम खे पाणी जी सहूलियत कोन्हे ऐं कंहिं बि हवाले से कहा बि सहूलियत कोन्हे। उन्हनि लाइ जेके माण्हुनि सां प्रॉब्लम थियनि थियूं कि इवन तव्हां ॾिसो मोटरसाइकिल या रक्शनि ते माण्हू, ग़रीब आवाम रक्शनि ते सफ़र कंदी आहे। को बीमार माण्हू रक्शनि ते सफ़र करे उन जी रोडनि रस्तनि जी जेका कंडीशन आहे उहा तव्हां ॾिसो उन ते रक्शो हली नथो सघे। मेहरनिसा बलोच साहिबा, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही समाजी अॻुवान अली अकबर रामू जा तव्हां वीचार ॿुधा, उन खां अलावा शहरनि जा वीचार ॿुधा हूंदा। हिन वक़्तु जेका मेहरनिसा बलोच आहे PTI, इन्हनि जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हिननि जो इहो चवणु आहे जेका उमरकोट शहर ते कंहिंजो बि चूंडियल नुमाइंदे जो ध्यानु कोन्हे ऐं वॾे करप्शन जे करे सॼो जेको आहे शहर जेको ईअं सम्झो त खंडरात लॻो पिया। असीं तव्हांखे हिन प्रोग्राम ज़रिए इहो बि ॿुधायूं त ताज़ो जेको इहो सूबाई वज़ीर सैयद अली मर्दान शाह जेको पॉपुलेशन जो सूबाई वज़ीर आहे, जंहिंमें मिरपुर ख़ासि में तोड़े उमरकोट में हिते लखे रुपयनि जूं जेके पॉपुलेशन खाते जूं दवाऊं सिम नालनि ते उछलायूं पियूं या ॿिए हंधि उछलायूं पियूं। छाजे करे त इहे हिन सूबाई वज़ीर जेके हिननि मुक़ररु ऑफिसर कया, उन्हनि जी नाहिली जे करे थर में हमेशह ॾुकारंदो रहियो। हिननि माण्हुनि खे दवाऊं न ॾियण जे करे एक्सपायर थी वियूं, जेके हितां जा जेका पुलिस पारां उहे माण्हुनि खे गिरफ़्तार बि कयो ऐं उन खां अलावा एक्सपायर जेके दवाऊं थियूं हुयूं मीडिया ते हाईलाइट बि कयूं हुयूं ऐं मुख़्तलिफ़ ब्यूरो टाइम मां असां इहे शयूं जेके हाईलाइट बि कयूं, मगर अॼु ताईं न उन्हनि ऑफिसरनि ते इंक्वायरी थी, न ई कुझु थियो। पॉपुलेशन खाते जी असीं तव्हांखे सूरत ॿुधायूं त मिरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि जेका इहा ऑफिस आहे ऐं हिते जेके सभु जा सभु जेके अमलदार वेठा आहिनि, घर वेठे पघार खणनि था, लखे रुपयनि जी करोड़ रुपयनि जी करप्शन थिए थी। ऐं हिननि जेको सूबाई वज़ीरनि ते जेके नेब जा केस हलनि पिया उहे सभु जा सभु ज़मानत ते आहिनि। मगर अॼु तव्हांखे असीं उमरकोट जा जेके माण्हुनि जा वीचार ॾिसूं, उमरकोट शहर जी तव्हांखे सूरत हाल ॾिसूं। उमरकोट में जीअं दाख़िल थिजे थो त एंट्री त वॾी ज़बरदस्त अचे थी, जीअं शहर में दाख़िल थिजे थो त ईअं सम्झो त कंहिं जेको काहू दड़ जे दड़े जो ॾेख ॾेई रहियो आहे। उमरकोट में ईअं लॻे थो त जीअं माण्हू रहनि कोन था, जानवर जीअं रहनि था। हीअं ताज़ो जेको आहे हुकूमत पारां जेको आहे सभिनी डिविज़नल कमिशनर खे हिदायतूं कयूं हुयूं त जेके मॉनसून जूं बरसातूं अचनि थियूं, इम्कानी बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ जेका आहे उते उपाउ वरिता वञनि। मगर हींअर कुझु ॾींहंनि जे अंदरि जेके बरसातूं अचण वारियूं आहिनि, जेकॾहिं बरसातूं अचनि थियूं त हिननि चूंडियल नुमाइंदनि जी जेका पत वाउखी थी वेंदी। त हिन वक़्तु ॾिसो उमरकोट में किथां बि निकाली कोन्हे। उमरकोट में जेके बंदि ॿधा पिया आहिनि, साइडनि में नालियूं खोटियूं पियूं आहिनि, उहे माण्हू जेके कूडरनि सां जेके खोटे जेके रहियल सहियल पाइप आहिनि उन्हनि खे कढियो वेठा आहिनि। उतां जा जेके रवासी सख़्तु जेके मुश्किलात में आहिनि। नाज़रीन, वठूं त नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, ही जेके समाजी अॻुवाणनि जा या उते जे रवासियुनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा, इन्हनि सभिनी जेको आहे इन सॼे मामले जो ज़िम्मेदार हुते जे चूंडियल नुमाइंदनि खे या हुते जी जेके ज़िले इंतिज़ामिया करार ॾिनो आहे। असीं पाण इहो ॾिसूं पिया त उमरकोट शहर त ठहियो, पर ईअं सम्झ त उमरकोट जो शहर जेको हिकिड़ो नंढिड़ो ॻोठ जेको नज़र अची रहियो आहे। इन करे त ईअं लॻे थो त हिते हिकु TMA में को फंड ई कोन्हे। इन मज़ा साफ़ ज़ाहिर आहे त TMA में करोड़ रुपया त फंड अचनि था,
था, मगर इन शहर ते ख़र्च करण बजाए इहे जेके चूंडियल नुमाइंदनि ते ख़र्च थियनि था, इहे जेके उते जा जेके डिप्टी कमिश्नर वेठा आहिनि उन्हनि ते ख़र्च थियनि था। हिन वक़्तु नाज़रीन असां सां गॾु जेको वीडियो लिंक ते असां सां गॾु मौजूदु आहे अली मुराद दल जेको सिंध टीवी जो उमरकोट जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर बि आहे, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त अली मुराद दल पारां जेको मुख़्तलिफ़ ज़िले जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते हमेशह इहे आवाज़ बि उथारिया आहिनि, रिपोर्टूं बि ठाहियूं आहिनि। हिन वक़्तु अली मुराद खां पुछूं था त छा सूरत आहे। अली मुराद तव्हां असांखे ॿुधाइजो त उमरकोट शहर में करोड़ रुपयनि जा फंड त अचनि था, हिन वक़्तु रोड रस्तनि जी सूरत तमामु घणी ख़राबु आहे, हुनजो मेन ज़िम्मेदार केरु आहे? जी नज़ीर, उमरकोट जेको अॻूणो उमरकोट हो तारीख़ी लिहाज़ सां पूरी सिंध में मशहूरु हो ऐं उमरकोट में जेको सफ़ाई सुथराई जे हवाले सां सिंध जा जेके ॿिया शहर हुआ उन्हनि खां हिनजी हिकिड़ी अलॻि अहमियत हुई ऐं अमन अमान जे हवाले सां तोड़े जेके ॿियूं जेके माशरती शयूं हुयूं उन्हनि जे हवाले सां उमरकोट जेको अॻूणो उमरकोट हो उहो तमामु मशहूरु हो। पर मौजूदा उमरकोट जेको 4 तालुकनि ते कुंडरी, पिथोरो, सामारो ऐं उमरकोट समेत जेके 4 तालुकनि ते हीउ ज़िलो जेको 12 लख आबादी तक़रीबन 12 लख आबादी खां वधीक माण्हुनि जी आबादी रखंदड़ हीउ ज़िलो हिन वक़्तु जेको उमरकोट आहे उहो बदकिस्मती सां इहा जेका तारीख़ी हिन जी जेका सुञाणप हुई उहा विञाए वेठो आहे ऐं उमरकोट जेको घणो वक़्तु अॻु में सफ़ाई सुथराई जे हवाले सां ख़ासि मशहूरु हो, अॼु उहो उमरकोट ते गटर नालो बणिजी वियो आहे। उमरकोट जेको मेन जेके रोड आहिनि, जेके मेन जेके रोड रस्ता आहिनि, तारीख़ी किले सां गॾु जेके रस्ता आहिनि, या उमरकोट जो जेको मेन जेको अलाह वारो चौक आहे उहो, शाही बाज़ार, किरशन जो चौक, थर स्टैंड समेत जेके बि अञा मुख्य जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि ते अक्सर करे असां ॾिसंदा आहियूं त गटर जेके आहिनि उहे उथियल हूंदा आहिनि, बाक़ाइदे तौर ते उहे गटर नालनि जो ॾेख ॾींदा आहिनि, उते वॾी बदबू हूंदी आहे, उते जो जेको ड्रेनेज निज़ाम आहे जेको उहो सॼो दरबदर थियल आहे। उमरकोट जी जेका हींअर पोज़ीशन आहे, हिन वक़्तु उमरकोट जेको आहे उहो हिकिड़े गंदे तलाह जो ॾेख ॾिए पियो, हर वक़्तु गटर उथियल रहनि था। हीउ रमज़ान जो भलारो महीनो पियो हले, हिते रोज़ेदार ईंदा आहिनि ख़रीदारी करणु, उहे जेको उन गंद खां न बची सघंदा आहिनि, उन्हनि जा पेर, उनखां अलावा गॾोगॾु जेके हिते ॿियो मज़दूर तबिको आहे उहे पिणु परेशान आहिनि इन गंदगी जे करे, ऐं जेके रक्षण वारा आहिनि उहे रड़ियूं कंदा नज़र था अचनि। सो ओवरऑल इहो आहे त उमरकोट में जेका बुनियादी सहूलियतुनि जे लाइ जेको क़ाइमु कयल इदारो आहे म्यूनिसिपल कमेटी उहो नाकारा थी चुको आहे, उनखे आवाम जे मसइलनि सां का बि दिलचस्पी न रही आहे ऐं हू करोड़े रुपयनि जा जेके फंड आहिनि उहे अलाए किथे ख़र्च था कनि पर उन्हनि खे को बि पुछण वारो न आहे। जी नज़ीर, अली मुराद असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त उमरकोट जेको आहे तालुको जेको आहे जेको ज़िले जे हेडक्वाटर शहर आहे कहिड़ी बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहे ऐं हुन में सिहत जूं छा सहूलियतूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि? जी नज़ीर, उमरकोट जी तव्हांखे मूं ॿुधायो त उमरकोट में जेके बुनियादी जेके सहूलियतूं हुयूं आवाम खे उहे त उन्हनि जो हाल तव्हांखे मूं ॿुधायो ऐं हिन फुटेजनि में जेको नाज़रीन उन्हनि ॾिठो हूंदो। हाणे तव्हांखे ॿुधाइणो आहे त उमरकोट जेका सिविल अस्पताल आहे उहा बि उनजो बि हाल ख़राबु आहे। उमरकोट जी सिविल अस्पताल जेका डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर जो दर्जो रखे थी पर उहा हले अञा ताईं जेको सो हिकिड़ी जेका BHU आहे उनजी B कैटेगरी जी हिकिड़ी बिल्डिंग में हले थी, जंहिंमें तमामु डॉक्टर जेके आहिनि, जेके फीमेल डॉक्टराणियूं, गाइनी जी डॉक्टराणी कोन्हे उते को स्पेशलिस्ट अखियुनि जो को डॉक्टर कोन्हे, उते को दिलि जो को डॉक्टर कोन्हे, कंहिं बि बीमारी जो को बि डॉक्टर कोन्हे, सिर्फ़ु चंद उते डॉक्टर आहिनि जेके बि कंहिं न कंहिं जा माण्हू आहिनि उहे ड्यूटियूं घटि था कनि, पंहिंजी प्राइवेट अस्पतालुनि ते वेहनि था ऐं हीअ बि जेका आहे उहा हिते जी आवाम जे लाइ कंहिं बि क़िस्म जो को रिलीफ न पई ॾे। हीअ बि हिकिड़ी ईअं सम्झो त चंद माण्हुनि जे फ़ाइदेमंद जे लाइ आहे। हाणे त हिननि खे सिहत खाते जे तरफ़ां हर सिविल अस्पताल खे अलॻि सां जेको सो हिननि जो सालाना बजट रखियो वियो आहे, उन बजट हुअण जे बावजूदि बि कंहिं बि क़िस्म जी का मयारी दवा या को बहितर इलाजु न पियो मिले। जी नज़ीर, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त उमरकोट जेको क़िलो हिकु तारीख़ी क़िलो हिन वक़्तु हुनजो जेके सभई दीवारूं किरियूं पियूं, मगर उते जे जेके ज़िले इंतिज़ामिया या चूंडियल नुमाइंदनि जो उते जो कहिड़ो किरदारु आहे, उन जेके माण्हू अचनि था परे परे खां उन उमरकोट क़िले ते घुमण लाइ? जी हा, इहा असां माण्हुनि जी वॾी बदकिस्मती आहे जो उमरकोट शहर जंहिं तारीख़ी शइ जे लाइ जेको उमरकोट जो तारीख़ी क़िलो आहे उनजे करे जेको मशहूरु आहे, परे परे खां माण्हू उमरकोट जो क़िलो ॾिसणु अचनि था ऐं असां माण्हुनि जी इहा बदकिस्मती आहे त उमरकोट में गुज़िरियल केतिरनि सालनि खां को मेगा प्रोजेक्ट या कंहिं बि क़िस्म जी का वॾी का स्कीम या माण्हुनि जे लाइ को पार्क या का तफ़री जी जॻह कंहिं बि क़िस्म जो को बि कुझु बि न थियो आहे, छाकाणि जो हीअ जेकॾहिं सकाफ़त असांजी हीअ जेकॾहिं विरसो असांजो मिटिजी वियो त पोइ हिन तारीख़ में जेको आहे हीअ जेको उमरकोट जो ज़िक्र थिए थो इहो बि न रहंदो ऐं इहा ॻाल्हि हिकिड़ी फ़िक्रमंद ॻाल्हि आहे। पर हाणे कजे छा
त हीअ जे हितां जा जेके माण्हू आहिनि, जेके हितां जा धणी आहिनि, उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। इन जे लाइ उमरकोट जी आवाम हींअर बेयारो मददगार आहे। हर लिहाज़ खां उमरकोट जा माण्हू इंतिहाई मायूसी में वरितल आहिनि ऐं कंहिं बि क़िस्म जी का बहितरी जी उमेद अञा नज़र न पई अचे। जी अली मुराद, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही अली मुराद जा तव्हां वीचार ॿुधाईंदा। हिननि जो चवणु हो त उमरकोट जेको आहे शहर हिन वक़्तु खंडरात बणियल आहे ऐं हितां जा जेके चूंडियल नुमाइंदनि जो बेध्यानी सबबु जेको हिन शहर जी तमामु हालत ख़राबु आहे। किरोड़ रुपया फंड अचनि था, उहो रोड्स खाते वारा हिकु त कमीशनूं वठनि था, उते जे चूंडियल नुमाइंदनि खे बि कमीशनूं ॾियनि था, मगर कंहिंजो बि उन्हनि ठेकेदारनि ते ध्यानु कोन्हे। किरोड़े रुपयनि जा हिन वक़्तु जेके NIT थियूं आहिनि, टीए म्यूनिसिपल कमेटी में थियूं आहिनि, या जेके रोड जा जेके स्कीमूं मिलियूं आहिनि, उन्हनि में ईअं सम्झ त ठेकेदारनि जी बादशाही लॻी पई आहे। कुझु बि कमु कोन पिया थियनि। जेकॾहिं सामारे खां करे जेके उमरकोट खां करे सामारे ॾे जेको रस्तो वञे थो, इते बि किरोड़ रुपयनि जा फंड त मंज़ूर थिया आहिनि, मगर असीं तव्हांखे ॿुधायूं त ईअं सम्झो कि जेके मिटी में जेके आहे रोड़ी उछलो वेठा आहिनि, मगर हुतां जा जेके चूंडियल नुमाइंदा, चाहे हुतां जे जेका ज़िले इंतिज़ामिया, बिल्कुलु ख़ामोश आहे, को बि ध्यानु ॾियण वारो कोन्हे। तंहिंजे करे उमरकोट सॼो ज़िलो ईअं सम्झो त खंडरात बणियो पियो आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु जेको समाजी अॻुवान मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त उनजो छा चवणु आहे। असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त टीए में किरोड़ रुपयनि जा फंड त अचनि था ऐं हिन वक़्तु जेको आहे उमरकोट शहर ईअं सम्झ त खंडरात बणियो पियो आहे। हितां जी इंतिज़ामिया जी छा सूरत हाल आहे? एॾी इहा सॼी ज़िमेदारी कंहिंजी आहे? उमरकोट जी तव्हां ॻाल्हि कई त सिंध जे सभिनी शहरनि जी हिकिड़ी पंहिंजी ख़ूबसूरती, हिकिड़ी सुञाणप आहे। जीअं सिंध जा मुख़्तलिफ़ शहर को पंहिंजी सकाफ़त जे हवाले सां पंहिंजी कंहिं शइ जे हवाले सुञाता वञनि था, पर आउं सम्झां त उमरकोट शहर पंहिंजी बदतरीन सूरत हाल, पंहिंजी गंदी तरीन सूरत हाल, जंहिंमें उथलियल नालियूं, जंहिंजा टुटल रोड जी वजह सां सुञातो वञे, जंहिंजा वॾा ब्रेकर। ऐं उमरकोट शहर जेको गुज़िरियल 2011 खां वठी जंहिं उमरकोट अमली तौर ते हिकिड़ी सिर बि जेको जंहिं उमरकोट में न लॻी आहे। ऐं सम्झां थो हीउ कागज़नि में हीउ शहर त मॉडल सिटी हूंदो ऐं जेको हितां जी इंतिज़ामिया हुनखे मॉडल सिटी करे ॾेखारियो हूंदो, जंहिंजा फंड्स वग़ैरह उहे भड़प कया हूंदा, पर हिन शहर में अमली तौर ते कंहिं बि क़िस्म जी जेका डेवलपमेंट जे नाले में जेकॾहिं का शइ थिए, उहा बज़ाहिर का बि कोन थी। ऐं 4 सालनि खां पोइ गुज़िरियल जेको आहे तक़रीबन कोई 7-8 महीना अॻु में हिकिड़ी NIT थी, जंहिं NIT जेका आहे उहा पंहिंजे अमली मैदान में न आहे। ॿी ॻाल्हि इहा त हिन सॼे शहर में जेका इंक्रोचमेंट जेका थी आहे, उन जेका आहे उमरकोट जे शहर जो जीअण जंजाल, शहरनि जो जीअण जंजाल करे छॾियो। तव्हां जेकॾहिं उमरकोट जे जेका छाछरो वारे पासे खां जेकॾहिं एंट्री कंदे साम्हूं जेकॾहिं 3 तलाउ वारे चौक निकिरंदो, त आउं सम्झां थो त 3 कलाक तव्हांखे लॻी वेंदा। तव्हां हिते जेको आहे आराम सां जेको आहे गुज़री कोन था सघो। जेकॾहिं कंहिं वटि को मरीज़ आहे त उहो बि अस्पताल ते नथो पहुची सघे। ऐं जेकॾहिं असां अस्पतालनि जी तरफ़ जेकॾहिं वञूं था त अस्पतालनि में बि हिकिड़ी जेका आहे सूरत हाल आहे, उहा अजीब ऐं भयानक सूरत हाल आहे। उते जेके आहिनि अस्पतालनि में जेका सूरत हाल, जेकॾहिं गंद जी सूरत हाल ॾिसिजे, डॉक्टरनि जी अवेलेबिलिटी सूरत हाल ॾिसिजे, मेडिसिन जी सूरत हाल ॾिसिजे, त उहा इंतिहाई ख़राबु आहे। क़दीमी मार्ग जेको उमरकोट जो किलो आहे, उनजी हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? छा भला उते इंतिज़ामिया छो कोन थी उन्हनि ते ध्यानु ॾिए, या आर्कियोलॉजी खाते वारा छाजे करे उन ते कोन था अचनि, या हुते जेके पैसा मिलनि था उहे करप्शन जे वर चढ़नि था? हीअ जेके आसार क़दीमा हूंदा आहिनि, इहो कंहिं बि क़ौम जी सुञाणप हूंदा आहिनि। असां माण्हुनि जी बदकिस्मती आहे त असांखे हुक्मरान अहिड़ा मिलिया आहिनि जेके उन आसार क़दीमनि खे बजाए ठाहिण जे हुननि खे बचाए कोन सघिया आहिनि। हुननि जी जेकॾहिं प्रिज़र्वेशन जेका थींदी आहे न, त उहा अॼु ॾींहं ताईं न करे सघनि। उमरकोट जो किलो जेको हिकिड़ो तारीख़ी तौर ते हिकिड़ो वॾो आसार आहे, तारीख़ी तौर ते हिकिड़ी हुनजी तारीख़ी हैसियत आहे, हुनजे पोयां हिकिड़ी वॾी हिस्ट्री शामिल आहे। उन किले में जेकॾहिं तव्हां दाख़िल थींदो त आउं सम्झां थो ख़ुदा तव्हांखे रहम ईंदो त हिन किले जी छा हालत आहे। दुनिया जिते पंहिंजी हिस्ट्री में जेके एक्सप्लोरेशन जी तरफ़ वञे पई ऐं शयूं जेके आहिनि पुराणा आसार क़दीमा जेके उन्हनि खे खोटे उन्हनि में शयूं कढे पई ऐं माण्हुनि जे लाइ उहे शयूं हिकिड़े मिसाल तौरु हिकिड़ो लेसन लर्न तौरु खणी पचे। उते असां पंहिंजा आसार क़दीमा, पंहिंजी तारीख़ जेका आहे, असीं सिर्फ़ु हुनखे बचाए बि नथा सघूं, असीं हुननि जी सिर्फ़ु हिफ़ाज़त ई कोन था करे सघूं। इहा असां सम्झां थो त असांजी वॾे में वॾी नाअहली आहे। महिरबानी तव्हांजी वॾी। नाज़रीन, ही हितां जे रवासियुनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा। हिननि सभिनी जूं इहे ई ॻाल्हियूं आहिनि त उमरकोट ज़िलो जेको आहे तारीख़ी शहर हो, तारीख़ी उते मागन, सॼो वॾो तारीख़ी शहर आहे, मगर छा आहे त उतां जा जेके माण्हू उन्हनि जे ख़िलाफ़ु अगरि निकिरनि था त उते जेको वॾेराणको जेको निज़ाम आहे उन्हनि माण्हुनि ते को न को असरु पए थो या उन्हनि जे मथां प्रेशर पए थो, जंहिंजे करे हुतां जा माण्हू जेके निकिरण बजाए सिर्फ़ु इहे ॻाल्हियूं ई करे सघनि था, जंहिंजे करे उमरकोट शहर में चाहे उमरकोट जे चूंडियल नुमाइंदनि खे किरोड़े रुपया जा फंड मिलनि था। उहे फंड ख़बर न किथे था ख़र्च थियनि। उमरकोट शहर जी असां नाज़रीन खे सॼी सूरत हाल ॾसी थो। उमरकोट शहर जी सॼी ही सूरत हाल आहे, उमरकोट किले जी सूरत हाल आहे। असीं
असीं तव्हांखे ॿुधायूं उतां जे चूंडियल नुमाइंदनि खे जॾहिं नूरवा या छोरवा जॾहिं पको थिए थो अरबे रुपयनि जा फंड अचनि था, उहो फंड हड़प करण लाइ या उते जे ऑफिसरनि खे हार विझण लाइ उते वॾा वॾा प्रोग्राम कराइनि था, चाहे भले उते पाणी जी खोट हुजे चाहे ॿिया मसइला हुजनि, उते त वॾा प्रोग्राम थी था वञनि। मगर हिन वक़्तु तव्हांखे शहर जी सूरत हाल ॿुधायूं जितां हिननि खे जेको पैसो अचे थो ख़बर न आहे या इंतिज़ामिया खणी थी वञे या करप्शन थिए थी। हींअर ताज़ो जेको उते नेप जूं इंक्वायरियूं हलंदड़ आहिनि, एंटी करप्शन जूं इंक्वायरियूं हलंदड़ आहिनि, TMA ते हिननि पंहिंजा रिकॉर्ड बि साड़े छॾिया। मगर अॼु ताईं असीं तव्हांखे ॿुधायूं त जेके बि फंड अचनि था ख़बर न किथे था ख़र्च थियनि। ताज़ो जेको आहे मौसमियात खाते पारां अॻकथी कई वई आहे जेके बरसातुनि जी, ऐं जेको इहो चयो वञे थो उमरकोट शहर में जेके बरसातूं अचनि थियूं त तमामु मथां इलाइक़ो आहे, बरसातुनि जो पाणी हेठि हलियो थो वञे। असीं तव्हांखे ॿुधायूं था जेकॾहिं उमरकोट ज़िले जे अंदरि जीअं ताज़ी जेकॾहिं बरसाति ईंदी त हिन शहर मञा पाणी निकिरण त ठहियो, सॼो ईअं सम्झ त ॿोॾ जो या समुंड जो ॾेख ॾेई वेठो हूंदो। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा।